नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त में घोटकी में खबर ॾींदा हलूं त PTI सकर रीजन जे सीनियर नायब सदर सरदार डॉक्टर गुलाम अली अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़ घोटकी पहुंची मुश्ताक अहमद चाचड़ सां तहज़ियत कई। उन मौके ते एडवोकेट अब्दुल शकूर चाचड़, ताज मोहम्मद चाचड़, मोर खान चाचड़ ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। उन मौके ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सरदार गुलाम अली अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़ चयो त PDM जो को बि सियासी मुस्तक़बिल न आहे। PDM वारा मुल्क में इंतिशार फैलाइण चाहिनि था। PDM जी तहरीक खां हुकूमत खे को बि ख़ौफ़ न आहे। ही पाण इख्तिलाफ़नि जे वर चढ़ियल आहिनि। PDM करप्ट माण्हुनि जो टोलो आहे जेको पंहिंजी चोरी बचाइण लाइ ननन चूटी जो ज़ोर लॻाए रहियो आहे, पर वज़ीर आज़म इमरान खान करप्ट टोली खे कॾहिं बि माफ़ न कंदो। हिन चयो त PDM वारनि जे एहतिजाजी तहरीक कामयाब न थींदी, छाकाणि त हिननि खे अवाम रद्द करे चुकी आहे। हिन चयो त पाकिस्तान जी अवाम अॼु बि इमरान खान सां गॾु आहे। बाद में हिन ॻोठ सालेह महर पहुंची अहमद अली खान महर जी खैरात में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।